IMF जे पार्लियामेंट मेंबरन जे तरक्याती स्कीमुनि जा फंड ख़त्म करण जी तजवीज़। IMF जे शर्तनि सबब वफ़ाक़ी तरक्याती प्रोग्राम में गैर मामूली तब्दीलियुनि जो फ़ैसिलो। वफ़ाक़ी सरकार IMF जी तजवीज़ ते पार्लियामेंट मेंबरन जे साबदादी तरक्याती स्कीमुनि जे फंड्स ख़त्म करण जो उसूली फ़ैसिलो करे छॾियो। ज़रियनि मूजिबि हलंदड़ माली साल पार्लियामेंट मेंबरन खे 61 अरब रुपयनि जूं स्कीमूं ॾिनियूं वयूं आहिनि। नेपरा बिजली अघनि में 3 रुपया 28 पैसा फी यूनिट वाध करे छॾी। बिजली जे अघनि में वाध टिमाही एडजस्टमेंट जी मद में कई वई। बिजली जी क़ीमत में वाध जून, जुलाई ऐं अगस्त जे बिलनि में लागू थींदी। नेपरा बिजली जे क़ीमतुनि में वाध जो फ़ैसिलो वफ़ाक़ी हुकूमत खे उमाणे छॾियो। सुप्रीम कोर्ट स्मगलिंग जी रोकथाम वारे एक्ट 1977 में तरमीम जी सिफारिश करे छॾी। अदालती एंटी स्मगलिंग एक्ट 1977 जे जाइज़े लाइ मामलो पार्लियामेंट खे उमाणे छॾियो। सुप्रीम कोर्ट पंहिंजे फ़ैसिले में चयो आहे त एंटी स्मगलिंग एक्ट नुक़्स सां भरपूर आहे। एक्ट में अपील जो हक़ रुॻो जवाबदारनि खे ॾिनो वियो आहे। हुकूमत खे अपील जो हक़ न हुजण जो मतिलबु आहे त एंटी स्मगलिंग एक्ट जवाबदारनि खे फ़ाइदो पहुचाए रहियो आहे। फ़ौज ऐं इदारनि ख़िलाफ़ मुनज़्ज़म तरीक़े सां साज़िश कई पई वञे। मख़सूस जमात तरफ़ां डिजिटल दहशतगर्दी कई पई वञे। इनक़िलाब जो सादो फ़ॉर्मूलो आहे त PTI बानी खे NRO ॾिनो वञे। पंजाब जे इत्तलात वारी वज़ीर उज़मा बुखारी जी प्रेस कॉन्फ्रेंस चयाईं PTI बानी पंहिंजे दौर में हुमूदुर रहमान कमीशन जो ज़िक्र कॾहिं न कयो। मुल्क में महांगाई में घटिताई थी रही आहे। फितनो फ़साद पार्टी मुल्क में महांगाई जी लात ते बि वावेला करे रही आहे। KP जो गवर्नर हाउस कंहिं साज़िश जो हिसो न बणिजंदो। केरु कंहिंखे किथे वञण खां रोके नथो सघे। वज़ीर आला खे चयो हो त वफ़ाक़ वटि वञो ऐं पंहिंजा मसइला ॿुधायो, हल निकिरंदो। ख़ैबर पख्तूनख्वा जे गवर्नर फैसल करीम कुंडी जूं मीडिया सां ॻाल्हियूं। चयाईं PTI ग़लतियुनि ते माफ़ी घुरे त हू ॻाल्हि लाइ तयारु आहिनि। वज़ीर आज़म सां सूबे जे मसइलनि ते तफ़सीली ॻाल्हि ॿोल्हि थी आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी जल्द KP ईंदो, खेसि दावत ॾिनी आहे। हैदराबाद में थियल सिलेंडर धमाके जा वधीक 2 ज़ख़्मी। कराची जे अस्पताल में फौतियुनि जो अंग वधी 9 थी वियो। 8 वरियनि जे मोहम्मद हसन ऐं 35 वरियनि जे ज़ुल्फ़कार अली ज़ख़्म जा सूर नसंदे दम ॾेई छॾियो। सड़ी ज़ख़्मी थियल वधीक 3 ॼणनि जी हालत गंठीअ जोगी। हैदराबाद जे इलाइक़े पीरीटाबाद में हिकु दुकान में सिलेंडर धमाके खां पोइ पूरी इमारत खे बाहि विकोड़े वई हुई। वाक़िए में 50 खां वधीक माण्हू सड़ी ज़ख़्मी थिया हुआ। उहिदे तां हटायल फरहत जुनेजो जा इल्ज़ाम बेबुनियाद ऐं कूड़ा आहिनि। सिंध हुकूमत जॾहिं फरहत जुनेजो खे बदिली कयो त हुन इल्ज़ाम हणण शुरू करे छॾिया। सिंध जे एंटी करप्शन खाते जे वज़ीर जी तर्जुमान जो हटायल चेयरमैन जे इल्ज़ामनि ते रद्दअमल। तर्जुमान मूजिबि फरहत जुनेजो जॾहिं उहिदे ते हो तॾहिं इहो बयानु छो न ॾिनो। फरहत जुनेजो जे सूबाई वज़ीर खे ख़त न लिखियो ऐं न ई को ऑफिस खे मिलियो आहे। सर्कल ऑफिसरनि जूं बदिलियूं ऐं मुक़ररियूं थींदियूं रहंदियूं आहिनि। सीनियर ऑफिसर जो अहिड़ो ग़लति बयानु अफ़सोस जोॻो आहे। मामले जी जांच कई वेंदी। रोहड़ी में 400 एकड़नि ते वधियल सखर इंडस्ट्रियल इंक्लूड था ते कमु शुरू। PP अॻवान ख़ुर्शीद अहमद शाह कैटल कॉलोनी वेझो सनती तरक़ीअ खे हथी वठण लाइ पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप तहत सिंध हुकूमत जे मनसूबे जी पीढ़ जो पथर रखी छॾियो। सिंध इकोनॉमिक ज़ोन्स मैनेजमेंट कंपनी जे CEO मनसूबे बाबति ब्रीफिंग ॾिनी। जैकबाद में कारा इल्ज़ाम हेठि नौजवान गोलियूं हणी क़त्ल। सदर थाणे जी हद में 35 वरियनि जे शेर दिल खे गोलियुनि जो खाज बणायो वियो।
फातिमा फरोह क़त्ल केस जे जवाबदार बीबी हिना शाह जी ज़मानत वारी दरख़्वास्त जी ॿुधणी 10 जून ताईं मुलतवी। राणीपुर जी पीरानी हवेली में तशद्दुद बाद क़त्ल थियल नीगरी फातिमा फरोह जे केस में गिरफ़्तार जवाबदार बीबी हिना शाह जी ज़मानत वारी दरख़्वास्त ते ॿुधणी। मक़तूला फातिमा फरोह जा वालिदैन नदीम फरोह ऐं शबनम फरोह अदालत में पेश। जवाबदार जे वकील अदालत के इस्तदा कई त ज़मानत वारी दरख़्वास्त ॿुधणी क़त्ल केस जी मुक़रर थियल ॿुधणी वारे ॾींहं ताईं मुलतवी कई वञे। बार्डर में चोरी के इल्जाम हेठ 3 नीगरियूं सोगियूं पुलिस हवाले। बोथरो चौक वट दुकानदार 3 नीगरियुनि खे चोरी के इल्जाम हेठ पकड़े पुलिस हवाले करे छॾियो। पुलिस मूजिब नीगरियुनि वटां 34,000 रुपया हथ कया विया आहिनि।